नाज़रीन घोटकी में आवाज़ टीवी न्यूज़ पारां 6 डिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾियारो सिंधी सकाफ़त जी वारिस सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि मल्हाइण जे ऐलान बाद सॼी सिंध जी कुंड कुड़िछ जियां घोटकी में बि सकाफ़ती सरगर्मियूं ईद जियां ज़ोरो शोर सां जारी आहिनि। तफ़सील मुश्ताक लिगारी जी हिन रिपोर्ट में। आवाज़ टीवी न्यूज़ पर 6 डिसंबर ते सिंधी सकाफ़त जी वारिस सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि सकाफ़ती प्रोग्राम मल्हाइण जे ऐलान बाद सिंध जे कुंड कुड़िछ जियां घोटकी में बि सकाफ़ती सरगर्मियूं ईद जियां ज़ोर शोर सां जारी आहिनि। उन सिलसिले में घोटकी भरिसां ॻोठ मेवो खां लिगारी में लाला बख्शन लिगारी तरफ़ां सकाफ़ती प्रोग्राम मच कचहरी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मच कचहरी में रहिस अलावा साहिब घोटो नसरुल्लाह कलादी, फरमान अली सुमरो, आगा अरशद पठान, नूर बख्श बिरोही, गुलाम मुस्तफा घोटो, रईस मोहम्मद मलूक भुट्टो, मोहम्मद फाजुल लगारी, सफदर लिगारी, फैज़ मोहम्मद भयो ऐं शरबत लिगारी समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन मौके ते शरीक माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेका आहे तमामु बहितर कमु करे पई सकाफ़त ॾियारे सां। अॼु असांजे नंढे सर ते बि जेका आहे त असांजे ॻोठ मेव खां लिगारी में जेका आहे आई आहे ईद जियां इहो ॾींहुं मल्हाईंदासीं। असां नंढा वॾा पोड़ा पका जेका आहे असां रोडनि ते जेका आहे जुलूस जी शिकिल में असां जेका आहे पंहिंजो जशन मल्हाईंदासीं। असां अजरक टोपी जेको असांजो ॾींहुं मल्हाईंदासीं। असां सिंध जी तहज़ीब सदियुनि सालनि खां वठी पुराणी तहज़ीब आहे ऐं असांजी धरती अमन वारी धरती आहे ऐं असांजा जेके हे अजरक टोपी जी जेको निशान आहे इहो हिकिड़ो अमन जो निशान आहे। ऐं हीअ जेकी आहे जेको आहे सो फॉरेन कंट्रीज़ में बि इहो ई असांजी जेकी सिंध आहे न उहो अमन जे लाइ माना पैगाम आहे हिकिड़ो त उहे असांजी सिंध खे पसंदि कंदा आहिनि। जंहिं सिंध जो सकाफ़त जो ॾियारो मल्हायो आहे अॼु असां मुस्लमाननि जो सिंधियुनि जो ईद जो ॾींहुं आहे। असां तमामु ख़ुशि आहियूं। इंशाअल्लाह असांजी सिंध आबाद रहंदी। त असां पंहिंजी सिंध जी जेके असांजो रवायतूं जेके पुराणियूं आहिनि उहे असां उजागर करे ऐं सिंध सकाफ़त जो 6 डिसंबर जो जेको ॾियारो ईंदो उहो असां पंहिंजो नंढड़ा वॾड़ा पोड़ा पकड़ा अजरक टोपियूं पटका जेके असांजो पुराणियूं रवायतूं आहिनि असां सभई पंहिंजो ख़ुशी ईद जीअं मल्हाईंदासीं। ऐं असांजो 12 महीने जीअं ईद जो ॾींहुं हूंदो आहे उन खां वधीक असांजो सकाफ़ती प्रोग्राम जो ईद जो ॾींहुं। पहिरियों त मीडिया पूरी सिंध जेकी बि मीडिया आहे उनखे मां मुबारकबाद ॾींदुमि ऐं जेको सिंधी माण्हुनि खे आवाज़ पुॼाइनि था पूरी दुनिया में जेको असांजा सिंधी मारवाड़ा रहनि था। ऐं मां उन्हनि खे इहो अपील कंदुमि इन 6 डिसंबर जे हवाले सां त सिंधी ॿारनि खे पंहिंजी तालीम ॾिनी वञे ऐं शहूर ॾिनो वञे त असांजो जेको इहो सिंध जी सकाफ़त आहे इहा पंहिंजी असांजी ज़िंदा रहे। जेके मोहबत कंदड़ माण्हू पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजे ॿोलीअ सां पंहिंजे कल्चर सां ऐं हीअ असांजी जेका सकाफ़त जो जेको ॾियारो आहे हज़ारे साल क़दीम ऐं अज़ीम आहे ऐं जेको पूरी इंसानियत खे अमन मोहब्बत प्यार जो दर्स ॾे। असां हिन पंहिंजे क़ौमी ॾियारे खे ईद करे जेका मल्हायूं था पिया। मच कचहरी में सुगड़न अली हसन मंकी, भूरल पिताफी, गुलाम मोहम्मद मंकी डोर बैत ॿुधाए महफ़िल में वाह वाह कराए छॾी। नेण खुमल दरगस जीअं था लालू लाल बरन नौका मारे नीह जा जेता दिल पर दीद खणन त कुर्बानी में कैदी करे खयो दिल खसन त मुश्किल मूले मंगी चे जे खणी आइन उथन माता बनाए मुंह मुशाब टुटरी दुर पवन नास कयो नजरन घायो घूर गुलाम मोहम्मद चे। एकड़ो दींदड़ा न को दान खुटे न को नान खुटे 100 साल हयाती इंसान जी पर उन जो नथो एहसान खुटे। इन एड़े पर जे पालन में सरदार खुटे सुल्तान खुटे मेजबान त एड़ो मौला थियो नथो मानी सांगे मेहमान खुटे। इंसान जी खुटी थी उम्र पवे पर उन जो नथो अरमान खुटे। इन गंदे नफ्स निभागे जो नथो गोर खुटे गमसान खुटे पर खालिक जे त खजाने में नथियो सदियन खां सामान खुटे। जॾहिं त बीनाई हाजल ख्वावड़ बीनाई वॼाए महफ़िल मचाए छॾी। मच कचहरी में फनकार सिंधी क़ौमी गीत गाए महफ़िल में वेठण खे झुमाए छॾियो।
जॾहिं त शरीक माण्हू 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो आवाज़ टीवी न्यूज़ सां गॾु मिलाइण जो वचन कंदे चयो त 6 डिसंबर ते घोटकी शहर सकाफ़ती रंगनि सां रंगियल हूंदो। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लिगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।